मिठा इहो भी तो के अर्ज करो हला मुसलमानियत सिर्फ नमाज रोजे दाढ़ी पट के मस्जिद मदरसे जो नालो ना बिठाई गोट रहमतुल्लाह अलैह फरमाए त नमाज ए रोजा ई पुण चंगो कम पर उहो को बियो फहम जैसा बस जे प्रिय के आ नमाज रोजा यो भलो कमा पर जे मालिक के राजी करी तो वो बियो फहम वो बियो कमा वो केड़ो जो मदीने जे साईं फरमायो ना के इबादत करे करे जमीन आसमान भरे चढ़े दी रोजे में रात नफलन में पर जे कदे मां पे या उन मां को हिक नाराजा तो मुझे रसूल करीम फरमायो जन्नत त पंजी जा जन्नत जी खुशबू उन के नसीब कान थी मुझे महबूब करीम जा गुलामो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नमाजिया रोजेदारा हाजिया गाजिया मुजाहिदा सजो दी अल्लाह अल्लाह तो करे मुराकबे में तो गुजारे पर उन जी शरारत का जेकरे पाड़े वारो महफूज ना है तो मुझे महबूब फरमायो कयामत जेडी मुजी जमात मा न हूं कयामत जेडी मां मुस्तफा उन का बेजार आया जिंजी शरारत का पाड़े वारो महफूज ना है असा पंजे दिल ते हथ रखी ॾिसो असा सब का वडो दुश्मन पंजो पाड़े वारे के समझदा भई ये पाड़े वारा साथे जलन ता हिनन असा जो जादू करायो आ हिनन असा ते तावीज कराया हिनन असा जी रोजी बंद कराई मुजा मुसलमान भा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो मां तवा के अर्ज कया त इस्लाम जा जे कदे 100% हुकूक आहिन त उन मां 99% हुकूकुल इबादा 1% जो 1% वो हुकूकुल्लाह पर हुकूकुल्लाह जेला मुझो रब मर्जी जो मालिक चाहे मुझा दोस्त पूरी जिंदगी केरे नमाजो पढ़े रोजा रखे हज करे ज़कातो करे जे मुझो रब उन जी इबादत के रद्द करे एक सजदो भी कबूल न करे तो मुझे मालिक का केर पुछण वारो ना है पर जे राजी थिए तो तौबा भी न करे तौबा जे इरादे सा निकरी पवे हेना 100 इंसानन जो कातला तौबा जे इरादे सा निकरे अल्लाह जे वली जे दरबार जे आस पास में उन जो मौत थी पवे रब फरमाए मलाइको मु हिन के माफ करे छडियो जो त नियतुल मुमिन खैरुम मिन अमलिही मोमिन जी जेका नियत आहे सामो रब जे दरबार में उन जे अमल का वधी के हैसियत रखंदी है पंजे बच्चन जी सुठी तरबियत करियो सुठी तालीम दियो पंजे बच्चन के इस्लामी माहौल सा वाबस्ता कर मुझा मुसलमान भा ही ओ जमानो बा जो महबूबन फरमायो मुझी उम्मत ते एड़ो दौर इंदो जो मानो सुबह मा मोमिन होंदो शाम जो काफर थी विंदो शाम जो मुसलमान होंदो सुबह मा काफर थी विंदो कई फितना कई तरीका निकरी पया आहिन पंजे बच्चन के इस्लाम जी तालीम के कामिल उस्ताद का दियारो ए मुझे मुस्तफा करीम जा गुलामो मुझे हबीब करीम इय में फरमायो अल्लाह पाक जेके धिया अता करे न्याणी अता करे ए ओ मानो पांजे धिया जी सुठी तरबियत करे सुठी तालीम दे ए सुठी जात पांजे धिया जो जेको मुजो उम्मती रिश्तो कराइंदो पान करीमन फरमायो कयामत चे ॾियारे ओ मानो मां मोहम्मद सा जन्नत में इय गड होंदो जी हथ जो ये बा आंगरियो गड पांजी धीअ जी सुठी तालीम सुठी तरबियत ए सुठी जाय ते उन जो रिश्तो इस्लाम अंदर जिया पुट जेला तू सुठो रिश्तो तलाश कंदो आही ए मुझा दोस्त पंजे पुट जी फरमाइश ते उन जो रिश्तो कराइंदो आही त इस्लाम चवे तो जेतरो पुट जो हक आ ओतरो तो जी धीअ जो भी हक आहे ई जबरदस्ती जेको तवा हा कराइंदा आयो न जबरदस्ती पांजा फैसला जेको पांजी धीअन ते तवा मुसल्लत कंदा आयो अल्लाह जो कसम आयो जुल्म ज्यादती आ निकाह कोन थींदो कयामत चे खुदा जी दरबार में मयारी थी पौंदी
ऐं उन खां अलावा असांजे सिंधी माशरे में इहा बि वॾी बीमारी आहे हिते थी सघे न हुजे असांजी लाड़ सिंध में माण्हुनि जे घरनि में नौजवान धीअरूं वेठियूं आहिनि मानो रिश्ता नथा कराए याद रख मुसलमान अल्लामा मखदूम मियां अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैह मकतूबात हुजूरी में लिखियो वा जेको मानू जिनजे घर में नौजवान धीअ वेठल ऐं बगैर उज़र शरई जे वो मानू पंहिंजी नौजवान धीअ जी शादी नथो कराए रिश्तो नथो कराए पर फरमाई हर महीने उन मानू जे मथा अल्लाह जी दरबार में एक कत्ल जो केस लिखियो हुई बुजुर्ग फरमाइन था जे मानू जे घर में जवान धीअ वेठल जवान न्याणी वेठल बगैर उज़र शरई जे वो पंहिंजी धीअ जो रिश्तो नथो कराए उज़र को भी ना खाम का जिद करे वेठो भई कोन ॾींदुसि भाई पंजो कुफा पंजी कौमा तो अजीजा रिश्तेदार तो जो भाई तो जो भाई चोवा तो जा पुट मसोटन मासातन अजीज करीब गोठाना आम मुसलमान मुनासिब रिश्तो जिद करे वेठो न आउ न दी मुजा दोस्त बुजुर्ग फरमाइता उन जी का बि इबादत अल्लाह जी बारगाह में कबूल न पौंदी अल्लाह तबारक व तआला तवा सा के मदीने वाले मीर जे सुन्नत ए शरीयत जी पाबंदी नसीब फरमाए हां इस्लाम सिर्फ दाढ़ी पटके जो नालो ना है मुझे महबूब फरमायो पे वफात करे भा हो उन भा पांजे भेनरन जी सुठी तरबियत कई सुठी तालीम दिनी ए बाबा जी जेका पे जी जेका मिल्कियत हुई जमीन हुई दुकान हा या या का भी जायदाद हुई उन मां जेतरो भेण जो हिस्सो अल्लाह उन जे रसूल मुकर्रर कयो वा वो पांजे भेण के कढी दी भेण ही तो जो हक अल्लाह उन जे रसूल बाबा जी मिल्कियत में रखियो वा सुठी तरबियत सुठी तालीम दई ए उन मानू पांजी भेण जो सुठी जाय ते रिश्तो करायो ए रिश्ते कराण का बाद उन मानू पांजी भेण का ताल्लुक तोड़ियो न महीने में 15 दिन में पांजे भेण वठी इंदो वा कदे मुजा दोस्त भेण जेला कपड़न जो वगो वठी अचे कदे फ्रूट वठी अचे कदे भाजी वठी अचे कदे केड़ी शय वठी अचे बेरा हाल पांजी भेण सा उन जे मोहब्बत जो रिश्तो कायम ऐ दायम मुजो महबूब तो फरमाए अल्लाह पाक उन भा जे 7 पीढ़िन मां गुरबत के भजाए छड्या वो मानू कदे दुखियो डी न दिसंदो जेको भा पांजे भेनरन जे मथा छप्पर ऐ छाम होंदो अदा शादी का बाद तुजू मुजू भेनर तोखा मुखा कुछ कोन घुरंदी ये सिर्फ मोहब्बत घुरंदी आहिन कदे सोचींदो करे यार मिठा तने चयो विंदो आहे न त पांजे भेनरन सा न फटाईंदा करियो अम्मा जी वफात का बाद जेका भेण होंदी आए कदे उन जे गुफ्तार में कदे उन जे हलण में कदे उन जे गाल्हाण में कदे उन जे अंदाज में तोके जीजल अम्मा जी झलक नजर ईंदी हां ये पे गाल्हाईंदी जण तुजी मां पई अरे पांजे भा सा न फटाईंदा कयो बाबो जने दुनिया छडे विंदो आ वडो भाग गालाइंदो पियो आ इयो पियो महसूस थींदो जने बाबा पियो गाला वो जने हलंदो वा इयो पियो महसूस थींदो वा जने बाबा पियो हले ये मुझे महबूब करीम तने फरमायो न पान करीम ने फरमायो त जेको मानो गाल गाल ते रिश्ता तोड़ींदो भारन सा भेनरन सा अजीजन करीबन सा पान फरमाई भले पियो सजदा करे पर मां मुस्तफा उन मां बेजार आया जेको कतई ताल्लुकात कंदो आहे मुजा दोस्त बुजुर्गो रिश्तन के तोड़न वारो आहे मुजो महबूब तो फरमाए जेको रिश्तन के जोड़ींदो वा वो मां मोहम्मद करीम सा जोड़ी पवंदो आहे अल्लाह पाक मुजो चवण अवा जो बुधण कबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।